सुप्रीम कोर्ट में सुन्नी इतिहाद काउंसिल सीटुनि बाबत केस की बुधनी तहरीक इंसाफ इंट्रा पार्टी चूंड कानून तहत न कराई। टिकटूं जारी करण वक्त तहरीक इंसाफ की का भी कानूनी तंजीम न हुई। नामजदगी कागजन में हामिद रजा खान सुन्नी इतिहाद काउंसिल से वाबस्तगी जाहिर कई। बैरिस्टर गोहर जी जारी कयल पार्टी टिकटन की का भी आईनी हैसियत न है। इलेक्शन कमीशन जो वकील सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम महमूद सदर आरिफ अलवी जो बयान रद्द करे छो। संदसि चवण है त सिंध सरकार बरसाती बोर मुतासरन लाइ सिंध पीपल्स हाउसिंग स्कीम की अजीम मकसद की हिमायत में पहिरीं नीलामी कई। नीलामी में 2 लख का वधीक घरन की अदावत लाइ फंड कया विया आहिनि। ॿुधायो वञे त पीटीआई बानी बरसाती बोर मुतासरन लाइ गॾु कयल 5 अरब रुपयनि मां केतिरनि खानदाननि की मदद कई। केपी जे वडे वजीर अली अमीन गंडापुर हाज़िरी खां छूट बाबत दरख्वास्त रद्द। ज़मानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी। जज रिमार्क्स ॾींदे चयो आहे त 8 जुलाई ताईं पेश न थींदड़ जवाबदारनि खे रूपोश करार ॾिनो वेंदो। दोदापुर वेझो पुराणे तकरार तां नौजवान बेदर्दी से कत्ल। हथियारबंदन गोलियूं हणी 25 वरनि जे अनस हाजिजो खे कत्ल करे छॾियो। पुलिस जो चवण है त वाक़ियो मुगेरी ऐं हाजिजो बिरादरी में पुराणे तकरार तां पेश आयो। वधीक जांच कई पई वञे। खानपुर वेझो इंडस हाईवे तां ट्रक ड्राइवर अगवा। हथियारबंदन ट्रक ड्राइवर पप्पू शेख के कच्चे तरफ मुंतकिल करे छॾियो। बदअमनी खिलाफ गोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। गोसपुर में 3 हिंदू नौजवाननि की बाज़ाबी लाइ चौथे ॾींहुं भी शटरबंद हड़ताल। एसएसपी कश्मीर की ख़ातिरी बावजूद एहतजाजी तहरीक जारी रखण जो ऐलान। वारसन जो चवण है त पुलिस इन मुगवी नौजवाननि की बाज़ाबी लाइ के भी कदम खणी न रही है। लकी गुलामा बदर्जी पुरस्कार नमूने गुम। अगवा जो शक अब्दुल गफार शाह ऐं अली डिनो शाह टिंग गुजरण बावजूद घर न मोटी सघिया। घर में सोग। मलीर में स्टील मिल्स के पोरियतन जो मुरबन की मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अगवाननि जो चवण है त स्टील मिल्स इंतजामिया के जवाज़ पोरियतन के बरतरफ करे रही है। फौरी तौर रहतूं जारी करे मुलाजमन के बहाल कयो वञे। बिजली ऐं गैस बिलन में इजाफे खिलाफ वापारी सरापा एहतजाज। खैरपुर ऐं शहदादपुर में वापारियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरा। अगवाननि जो चवण है त बिजली ऐं गैस जे बिलन में वॾे पैमाने ते इजाफ़ो कयो वियो आहे। वाधू बिलन सबब कारोबार करण मुश्किल थी वियो आहे। आईसीसी T20 वर्ल्ड कप की टीम ऑफ द टूर्नामेंट जो ऐलान करे छॾियो। को भी पाकिस्तानी खण अफ्रीकी रांदीगर शामिल न है। भारत जा 6, अफगानिस्तान जा 3, वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया जो एक रांदीगर शामिल। आईसीसी तरफा भारत जो रोहित शर्मा कप टीम ऑफ द टूर्नामेंट जो कप्तान मुकर्रर।